पाकिस्तान मौजूदा सियासी बहरान की जिम्मेवार अदलिया है। अदालती फैसले मुअल जमायत के सियासी फ़ायदो ॾिनो बिना घुरण जे उहो ॾिनो वियो जंहिंजी आइन ऐं कानून में गुंजाइश ई न हुई। हिकु इदारो हर पार्लियामेंट में मुदाख़लत करे रहियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो क़ौमी असम्बली के इजलास में ख़िताब। संदसि चवण आहे त असांजी अदलिया अरशद नदीम वांगुरु आलमी रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे। अदालतूं सियासी फ़ैसला करे रहियूं आहिनि। मुल्क के आइनी बहरान ॾांहुं धिकियो पियो वञे। चइनी सूबन में लॉ एंड ऑर्डर की सूरत हाल ख़राब थी पई वञे। पीपी चेयरमैन जो चवण आहे त पाकिस्तान जा सियासी कारकुन बांग्लादेश जूं हालतूं गौर सां ॾिसी रहिया आहिनि। बांग्लादेश की सूरत हाल के ॾिसी सभिनी खे सोचणु घुरिजे त अवामी मसइलनि खे तरजीह ॾियणी आहे। जैवलिन थ्रो इवेंट के फातेह गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम के खराज तहसीन पेश करण ऐं आला तरीन सिविल एवार्ड ॾियारण लाइ क़ौमी असम्बली में ठहराव मंजूर। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ठहराव पेश कयो। ठहराव के मतन में जणायो वियो आहे त ये ऐवान अरशद नदीम के बेटा पेश करे थो। अरशद नदीम साबित कयो त वकीलन की घटताई ऐं रंडकूं रस्तो नथियूं रोके सघनि। ये ऐवान सिफारिश करे थो त सदर आसिफ अली ज़रदारी अरशद नदीम के सिविल एवार्ड सां नवाज़े। पाकिस्तान में ज़रई पैदावार में इजाफे लाइ तमाम घना मौक़ा आहिनि। जदीद टेक्नोलॉजी तहकीक ऐं तरक्की ज़रिए एक्सपोर्ट में इजाफो मुमकिन आहे। पाकिस्तान में ज़रई एक्सपोर्ट में इजाफे जा वसी मौक़ा मौजूद आहिनि। वफ़ाक़ ऐं सूबन खे गॾिजी ज़रई शोबे जी तरक्की ते ध्यानु ॾियणो पवंदो। ज़रई शयुनि जी वैल्यू एडिशन ते ख़ासि ध्यानु ॾियणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कराची में ॿी आलमी खाद खुराक ऐं ज़राअत नुमाइश जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त बहराड़ी वारनि इलाइक़नि में हारियुनि खे कर्ज़नि जी फ़राहमी सां पैदावार में इजाफ़ो थींदो। हर साल 1000 ग्रेजुएट्स खे ज़रई तरबियत लाइ चीन उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की कराची यात्रा दौरान CM सिंध हाउस आमद। सिंध वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ा की सूरत ऐं नवे किलाई में मुलाक़ात। वफ़ाक़ ऐं सिंध मामलनि समेत सियासी समाजी ऐं मुआशी इशूज़ ते ख़्यालनि की ॾेवट कई वई। मुख़्तलिफ़ तरक़ियाती रिथाउनि ख़ासि तौर ते बिजली गैस ऐं ॿियनि मसइलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। वज़ीर आज़म सिंध वरे वज़ीर खां बोर मुतासिरनि बाबति आगाही वरिती। मुराद अली शाह जो चवणु हो त बोर मुतासिरनि जे घरनि जी अॾावत जो कमु जारी आहे। परडेही खाते बांग्लादेश की हालतुनि ते पाकिस्तान खिलाफ भारतीय प्रोपेगेंडा के रद्द करे छॾियो। परडेही खाते की तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवण आहे त पाकिस्तान जा बांग्लादेश सां हाकारी लाॻापा आहिनि। उम्मीद आहे त बांग्लादेश में जल्द हालतूं नॉर्मल थी वेंदियूं। पाकिस्तान की हाई कमिश्नर बांग्लादेश की उबूरी सरबराह की हलफ बर्दारी तकरीब में शिरकत कई। अमेरिकी कांग्रेस में पेश कल भारत अमेरिका दिफाई सहकार बिल में दोस्त मुल्कन के निशानो न बणाइण घुरिजे। उम्मीद है त अमेरिकी कांग्रेस पाकिस्तान सां लाॻापा बेहतर बणाइण में किरदार अदा कंदो। ईरान के शाहीन 3 मिसाइल ॾियण वारियूं रिपोर्ट्स गलत आहिनि। पाकिस्तान की तरक्याती एजेंडा अॻिते वधाइण लाइ असांखे गॾिजी किरदार अदा करणो पवंदो। नवन गैर यकीनी चैलेंजेस सिक्योरिटी के वधीक गैर मुस्तहकम करे छॾियो आहे। ताक़त के मुक़ाबले ब्लॉक की सियासत जो ख़दशो वधाए छॾियो आहे। ब्लॉक वारी सियासत आलमी सियासत मईशत ऐं बैन रियासती लाॻापनि खे मुतासिर करे थी। पूरी दुनिया जा मुआशरा दबाव जो शिकार आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर साख़्तार जो इस्लामाबाद में तक़रीब से ख़िताब। हुकूमत पारा गवर्नर सिंध के तब्दील करण जो इम्कान ज़रियन मूजिब नून लीग अगवार बशीर मेमण के सिंध जो गवर्नर मुक़रर कियो वेंदो। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी विच में कामरान खान टेसोरी के हटाए बशीर मेमण के गवर्नर सिंध मुक़रर करण ते इत्तेफ़ाक़। ज़रियन जो चवण आहे त कुछ ॾींहनि में सिंध के गवर्नर की तब्दीली जो इम्कान आहे। दरख्वास्त सुन्नी इतिहाद काउंसिल की हुई। फैसलो PTI जे हक़ में आयो। सुप्रीम कोर्ट जो मखसूस सीटुनि बाबत फैसलो अणचिटो आहे। छा ॿीहर कसमनामो जमो कराईंदड़ मेंबरनि ते आर्टिकल 62 ऐं 63 नथो लॻी सघे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त वर्ल्ड बैंक के सहकार सां 2 लख सोलर किट्स अगस्त में विरायूं वेंदियूं। सोलर पैनल ते 50,000 रुपयनि जी लागत ईंदी, जंहिंमें बैटरी, हिकु पखो, चार्जर, 3 बल्ब ऐं सर्विस भी शामिल हूंदी। इलेक्शन तरमीमी एक्ट 2024 के लाहौर हाई कोर्ट में भी चैलेंज किया वियो। शहरी पारा दाख़िल दरख्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन सदर ऐं वज़ीर आज़म के धुर बणायो वियो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले के ख़त्म करण लाइ इलेक्शन एक्ट में 4 तरमीमूं कयूं वयूं।
तरमीमी एक्ट बहस ऐं लाॻापियल कमेटी जी मंज़ूरी खां सवाइ मंज़ूर कयो वियो। दरख़्वास्त जे ख़तमी फ़ैसिले ताईं तरमीमी एक्ट ते अमल दरामद कयो वञे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मस्जिद नबवी जे इमाम डॉक्टर सलाह बिन मोहम्मद अल बदीर जी मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी मामलनि ते ख़्यालनि जी रेवट कई वई। पाक सऊदी लाॻापनि में इत्मीनान जो इज़हार बि कयो वियो। अरशद नदीम क़ौम जो ॻाट ऊचो करे छॾियो। क़ौम खे अरशद नदीम ते फ़ख्र आहे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं अरशद नदीम खे वाधायूं। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त अरशद नदीम क़ौम जो ॻाट ऊचो कयो। 92.97 जो थ्रो वाखाण जोॻो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त अरशद नदीम पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। समूरी क़ौम खे मुबारकूं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब अरशद नदीम लाइ सिंध हुकूमत तरफ़ां 5 करोड़ रुपयनि जो ऐलान करे छॾियो। गवर्नर सिंध कामरान टिसोरी जो अरशद नदीम लाइ 10 लख रुपया इनाम जो ऐलान। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ बि अरशद नदीम लाइ 10 करोड़ रुपया इनाम जो ऐलान कयो। संदसि चवण त अरशद नदीम जे नाले ते स्पोर्ट्स सिटी बि क़ाइमु कयो वेंदो। हथियारबंद फौज चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ जू अरशद नदीम खे गोल्ड मेडल मुबारक हो। ISPR मूजिबि अरशद नदीम इनफरादी तौर गोल्ड मेडल खटींदड़ पहिरियों पाकिस्तानी बणिजी तारीख़ रक़म कई। शानदार कामयाबी अरशद नदीम जी अणथक साबित क़दमी ऐं मिसाली मेहनत जो सबूत आहे। लाड़काणे मां अगवा खां पोइ बाज़ियाब थियल नीगरी दुआ शुमाइल अब्रोही जो 164 वारो बयान मंज़र आम ते अची वियो। 13 जून ते घरां निकिती हुयसि त मूंखे शोबान खेड़ो ऐं नेमत लांघा अगवा कयो। जवाबदार शोबान बाकिर ऐं साबिर समूह मोतमार धमकियूं ॾेई ॾाढाई जो निशानो बणाईंदा रहिया। दुआ अब्रोही जो बयान संदसि चवण आहे त शोबान कननि जा वाला लाथा ऐं मोबाइल फ़ोन बि खसे वरिती। जवाबदारनि धमकायो त कोर्ट में वञी साबिर सां पसंदि जो परड़ो करण जो बयान ॾियणो आहे। ईंदड़ 72 कलाकनि दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। NDMA अलर्ट जारी करे छॾियो। कराची, हैदराबाद, जामशोरो, बदीन, दादू, लाड़काणो, मीरपुर ख़ास में बरसात जी अगकथी। नौशोरो फिरोज़, सिजावल, सांगड़, शहीद बनज़राबाद, खैरपुर, सखर, टंडोवाला यार्ड, टंडो मोहम्मद खान, थरपारकर, ठटे ऐं उमरकोट ज़िलनि में बि 12 अगस्त ताईं कुझु हंधनि ते गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। NDMA पारां समूरनि खातनि खे अलर्ट रहण ऐं अवाम लाइ हिफ़ाज़ती क़दम खणण जी हिदायत।